नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी मां ख़बर ॾींदड़ घोटकी लग जंगल मलिक में एक महीनो पहिरियां क़त्ल थियल नौजवान मोहम्मद पनाह भुट्टो जे खून खे इंसाफ न मिली सघियो। मक़तूल जा वारिस इंसाफ लाइ सरापा एहतजाज। क़त्ल थी वियल नौजवान पनाह भुट्टो जे वारिसनि मोहम्मद नवाज़ भुट्टो, उस्ताद याकूब, मंजूर अहमद भुट्टो, अब्दुल कादिर भुट्टो, अब्दुल लतीफ़ अला वसायो भुट्टो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हिकु महीनो पहिरियां असांजे नौजवान मोहम्मद पनाह भुट्टो खे जवाबदार काशिफ अली, बाबर खान, मक़बूल खान, फिदा हुसैन न्याज़ी ऐं ॿियनि ॾींहं ॾिठे जो क़त्ल कयो, पर जवाबदार बाअसर हुजण करे पुलिस खेनि साथारी बणियल आहे। DIG जे हुकुम ते DSP गुलाम अली जुमानी खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो वियो। जंहिं कातिलनि खां रिश्वत वठी इलाइक़े वासियुनि जा बयान वठण बजाए ग़लति इंक्वायरी करे असां जो खून लुणण चाहे थो। हिननि चयो त असां मिसकीन आहियूं, कातिल असांखे केस तां हथ करण लाइ मौतमार धमकियूं पिया ॾियनि, जॾहिं त उॿाड़ो ऐं रेती पुलिस कातिलनि जी वंगारू बणिजी कातिलनि जे घरनि जी हिफ़ाज़त लाइ पुलिस मोबाइलूं बीहारे छॾियूं आहिनि, जेको सरासर ज़ुल्म आहे। उन मौक़े ते मक़तूल मोहम्मद पनाह भुट्टो जे वारिसनि चीफ जस्टिस सेशन जज IG सिंध DIG SSP घोटकी खां मुतालबो कयो त खुदारा कातिलनि खे सज़ा ॾेई खून सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।